बिरशा मां ख़बर ॾींदा हलो त डिप्टी डायरेक्टर लाइफ स्टॉक ज़िलो मटियारी डिप्टी कमिश्नर मटियारी अकबर दरस जे दरमियान मुलाक़ात जानवरनि जी अफ़ज़ाइश कारोबार ऐं इन जी वाधारे जे हवाले सां गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें ज़िले जे मुख़्तलिफ़ भाॻनि जे हवाले सां ऐं जानवरनि जे कारोबार खे फ़रोग़ ॾियण जे लाइ हिकमत अमली ऐं तदारुक ते ॻाल्हियूं कयूं वयूं। डिप्टी कमिश्नर मटियारी लाइफ स्टॉक डिपार्टमेंट ज़िलो मटियारी खे भरपूर ताउन करण जो यकीन ॾियारियो। मज़र दर्स ऐं ॿियनि ज़िले मटियारी जे मुख़्तलिफ़ भाॻियनि सां मुलाक़ात कई ऐं मुख़्तलिफ़ नस्लनि जा जानवर पिण ॾिठा। डिप्टी डायरेक्टर लाइफ स्टॉक ज़िले मटियारी सां डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख मुलाक़ात कई। जानवरनि जी नसुलनि जे वाधारे सार संभाल ऐं इन्हनि खे कारोबार जे मुताबिक़ ख़्यालनि जो इज़हार कयो ऐं पंहिंजे तजुर्बे जे हिसाब सां सलाह मशवरा कया विया। उन मौक़े ते ॿकरियुनि जी नस्ल में सभ खां पहिरीं IBS क्रास ब्लैक टापरी अछी ऐं कारी बिल्कुलु कारी टापरी जादा ॿकरी कामोरी बगी तूरी ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ नसुलनि जूं ॿकरियूं ॾिठियूं। इन्हनि ते दिलचस्पी जो इज़हार पिण कयो। भाॻियनि खे कारोबार बिज़नेस हवाले सां आगाही ॾिनी वई ऐं मैशियत फूड फार तरफ़ वठी वञिजे। ज़िलो मटियारी ॿकरियुनि मेन ढगियुनि जी नस्ल में मालामाल आहे। हिते जी मैशियत जो दारोमदार घणो करे लाइफ स्टॉक ते आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।